मुझा महबूब सोना अरबी शहंशाह सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ी मक्के पाक जी घिटीअ मझो जे लॻिया आहिनि छा था ॾिसण त हिकिड़े शख़्स जे रोअण जो आवाज़ अची रहियो हुज़ूर वेझो विया आहिनि हज़रत अम्मार असहाबी सगोरो आहे रोई थे तो अनसनी या रसूल अल्लाह अदरिकनी या रसूल अल्लाह ओ मुझा सोना हेॾे त नज़र कयूं वञ हेॾे त मुंहिंजे आशिक जे हाल खे ॾिसियूं वञ छा था महबूब ॾिसनि त बाहि जा टांडा परनि था पिया उन बाहि जे चिखा जे मथां हज़रत अम्मार खे काफ़र सुम्हारियूं बीठा आहिनि काफ़र चवंदा ओ अम्मार मोहम्मद मुस्तफ़ा जो दीन छॾींदे या न पर आशिक चए थो त सिर वञे जान वञे पर महबूब जी यारी कोन छॾबी कोन छॾबी हो बियो सारो लोक मटे ॾींहुं अदियो हिकु मदनी शाल न मटे है बियो सारो लोक मटे ॾींहुं अदियो हिकु मदनी शाल न मटे दुनिया भली पई रुसे मित्र भली रुसन अज़ीज़ भली रुसन पर जरा मदीने वारो साईं राज़ी हुजे हुज़ूर फरमाइनि था या नार बरदन अला अम्मार कमा कुंत अला इब्राहीम ओ बाहि थदी थी वञ जीअं इब्राहीम खलीलुल्लाह ते थदी थी वई हुई तीअं मुंहिंजे आशिक अम्मार जे मथां बि थदी थी वञ हुज़ूर फरमायो आहे त उहे बाहि जा टांडा उझामी विया हुज़ूर वेझो आया आहिनि साईं फरमाइनि था इस्बिरू या यासिर फ़इन्न मौइदकुमुल जन्नत ओ यासिर जा औलाद सब्र कयो जो रब जी ज़ात तव्हांजे लाइ जन्नत जूं जागीरूं तयार करे छॾियूं हीअ मोहबत तोखे त पुट अॼु दीन जे लाइ पेर में कंडो बि कोन लॻो हो मुंहिंजा दोस्तो हज़रत ख़ुबाब बिनुल अर्स रज़ियल्लाहु तआला अन्हु हज़रत उमर फारूक जे ख़िलाफ़त जो ज़मानो आहे हज़रत उमर पुछा थो करे ओ ख़ुबाब ॿुधाए त सही त दीन जे लाइ तो कहिड़ी तकलीफ़ ॾिठी चई सही दीन जी तारीख़ मुंहिंजे पुठीअ ते लिखी पई आहे छा ॻाल्हि आहे पुठी जो हटाई कपिड़ो हटाई त सारी पुठीअ जो गोश्त सड़ियो पियो आहे हथ पिया नज़र अचनि वरी वरी चए थो त ओ उमर ही उहो दौर हुयो जॾहिं तूं तलवार खयूं हुज़ूर खे क़त्ल करण जे लाइ पियो वञी उन वक़्त जो ॻाल्हि आहे त मां ख़ुबाब खे टांडनि ते लेटाइनि पिया त मुहम्मद जो दीन छॾे ॾे मां पियो चवां त हिकिड़ी जान आहे पर लख जानियूं हुजनि जेकी महबूब तां घोड़ा घोर करे छॾिया हे ईमानदार जो उन्हनि जो शान आहे हे मोमिननि जो कमाल आहे सिर वञे पियो जान वञे पई पर छा यारी महबूब जी न हज़रत ख़ुबैब रज़ियल्लाहु तआला अन्हु मक्के जे शहर में काफ़रनि खे गिरफ़्तार करे आया आहिनि केतिरो वक़्तु जेल में रखियो अथनि अॼु हज़रत ख़ुबैब खे चवंदा त ओ ख़ुबैब अॼु हलम जे हथनि खां ॿाहिरि कढी तोखे फाही ते चाढ़ींदासीं या त मुहम्मदी दीन छॾे ॾे या त सूरीअ ते चढ़णु क़बूल कर आशिक छा थो चवे था सूरिया सिंगार असुल आशिकनि जो मुड़ण मोटण मेड़ो निज़ारे निर्वार पुसण जो विकरार ऐं असुल आशिकनि खे हज़रत ख़ुबैब
रखे उन्हें भाई दे तख्ते ते आने बिहारियो सन ओरी मल जो आदत का आखिरी ख्वाहिश हुजेगा आखिरी तमन्ना हुजे तो बुधाए से तो आखिरी तमन्ना आए जो छड़ियो तो बरका तू नफल नमाज शुक्राने जो पढ़ा जो महबूब दे दीन ता मुझी जान कुर्बान थी रही है सिर वने तो इन्हें खुशी में शुक्राने जो नफल पढ़ा हज़रत खुबैब नफल पढ़ी वांदो थियो हाणे काफरन के तख्तेदार ते फाही ॾियाणे बीहारियो चवंदा ओ खुबैब हाणे छा थो चवीं ओॾी महिल आशिक़ चवे थो त मूंखे सिर विञाइण क़बूल आहे मगर महबूब जो दीन छॾणु क़बूल न ओ मुंहिंजा दोस्तो